أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وإذ جعلنا البيت مثابة للناس وأمنا واتخذوا من مقام إبراهيم مصلى وعهدنا إلى إبراهيم وإسماعيل أن طهر بيتي للطائفين والعاكفين والركع السجود صدق الله العلي العظيم. درود شریف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. اللہ تبارک و تعالی جا تمام اساں جے متھاں अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे मग़रिब जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला इब्राहिम अलैहिस्सलाम जे आज़माइशुनि ऐं इम्तिहाननि जो बयानु फरमायो हो, जंहिंमें इब्राहिम अलैहिस्सलाम जे इम्तिहान में कामयाबीअ खां पोइ इनाम जो बयान भी कयो वियो, जंहिंमां काइनात सॼीअ खे इहो सबक़ ॾिनो वियो, ख़ुसूसन इंसाननि खे, त दुनिया जे अंदरि को बि मक़ाम तॾहिं मिलंदो आहे, मर्तबो तॾहिं मिलंदो आहे, इनाम मनसब उहिदो तॾहिं मिलंदो आहे जॾहिं उन जे लाइ कुझु न कुझु आज़माइशुनि ऐं इम्तिहाननि मां पाण खे गुज़ारणो पवंदो। जेसिताईं माण्हू इम्तिहाननि ऐं आज़माइशुनि सां मुक़ाबिलो नथो करे, तेसिताईं वॾनि वॾनि मक़ामनि ते वॾनि वॾनि मनसबनि खे हासिल करण जा ख़्वाब बिलाइण छॾे ॾे। हर आज़माइश खां पोइ कामयाबी ऐं कामरानी नसीब थींदी आहे। इन मअल उस्रि युस्रा, हर ॾुखियाईअ खां पोइ आसानी थींदी आहे। त इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे आज़माइशुनि में कामयाबु थियण खां पोइ अल्लाह तबारक व तआला रब तबारक व तआला जे तरफ़ खां पूरी काइनात जे इंसाननि जे लाइ इमामत हासिल कई ऐं रब तबारक व तआला खां पंहिंजे औलाद जे लाइ बि घुरी त मुंहिंजे औलाद मां बि कंहिंखे रब साईं ॾिजां इमामत। अल्लाह ताला उन जे लाइ बि जेको जवाबु फरमायो उहो बि काइनात जे इंसाननि जे लाइ सबक़ हो त ला यनालु अहदि ज़ालिमीन, जेके असांजे उसूल जी पासदारी न रखंदा, असांजो वाइदो उन्हनि सां कोन ई, असांजो अंजाम उन्हनि सां कोन ई को। माना जेको वाइदो वफ़ा कंदो, जेको पाड़ींदो, जेको असांजे उसूल जी पासदारी रखंदो, उनखे ई असां इमामत ॾींदासीं, काइनात जो अॻुवाण सरवाण बनाईंदासीं। ही जाइलुक लिन्नासि इमामा, माण्हुनि जो इमाम हुजणु मतां कोई हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे शान में कमी इन लफ़्ज़नि मां महसूस करे, न न, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन ख़ातमुर रसूल हुजण जे हैसियत सां एॾो वॾो मनसब रखनि था जंहिं मनसब खे कोई नथो पहुची सघे। त पोइ इन हीअ निस्बत खे बरक़रार रखंदे अॼोकी आयत जे अंदरि अल्लाह तबारक व तआला इब्राहिम अलैहिस्सलाम खां जेको काबतुल्लाह शरीफ़ जे तामीर जो कमु वरितो, अॼोकी आयत जे तरफ़ ओॾांहुं इशारो आहे त काबतुल्लाह शरीफ़ जी तामीर असां कीअं कईसीं ऐं काबतुल्लाह शरीफ़ जे भरिसां उहो पथर जंहिंखे मक़ाम इब्राहिम जो नालो ॾिनोसीं, उन जी कहिड़ी हैसियत रखीसीं ऐं जंहिं जॻह ते काबतुल्लाह ठही वियो उन जे आस पास जेका हद आहे, जंहिंखे हुदूद हरम चइबो आहे, उन जो केतिरो मक़ाम रखियोसीं। अल्लाह ताला अॼोकी आयत जे अंदरि इहो बयानु फरमायो आहे। ख़ुलासे तौर ते अल्लाह ताला फरमायो वइज़ जअलनल बैत मसाबतल लिन्नासि व अमना, यादि रखण जहिड़ी ॻाल्हि आहे इहा बि, जॾहिं असां बैतुल्लाह खे यानी काबतुल्लाह खे माण्हुनि जे गॾु थियण जी जॻह बणायो, इहा ॻाल्हि बि यादि रखण जहिड़ी आहे। ऐं व अमना, अमुन जी जॻह बणाईसीं, माण्हुनि जे गॾु थियण जी जॻह ऐं अमुन जो मक़ाम। अल्लाह से फरमाए तो ये ॿई शयूं काबतुल्लाह शरीफ़ खे असां दर्जे तौर ते ख़ुसूसी तौर ते नवाज़ियूं। हाणे काबतुल्लाह शरीफ़ खे अल्लाह तबारक व तआला माण्हुनि जे गॾु थियण जी जॻह कीअं बणायो,
अञा अॻिते बयानु कंदे फरमाई वत्तखिज़ू मिन मक़ाम इब्राहीम मुसल्ला, ऐं हुकुम कयोसीं उम्मत मुहम्मदीअ जे माण्हुनि खे त इब्राहिम अलैहिस्सलाम जे बीहण वारीअ जॻह खे जाइ नमाज़ बणाए वठिजो। जंहिं जॻह ते इब्राहिम अलैहिस्सलाम बीठो हो उनजे बीहण वारी जॻह उनखे नमाज़ जाइ नमाज़ बणाए वठिजो। इब्राहिम अलैहिस्सलाम हिकु पत्थर ते बीठो हो, जंहिं पत्थर जी ख़ुसूसियत बुज़ुर्गनि लिखियो आहे त पत्थर थींदो आहे न, सख़्तु ऐं कड़क। इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं काबतुल्लाह शरीफ़ जी तामीर पियो करे त तामीर कंदे कंदे जॾहिं तामीर दीवार थोरी मथे थी वई त हाणे मथे पुॼी न पियो सघे ओसारी कंदे, हिकिड़ो पत्थर रखी उनजे मथां चढ़ी बीठो त पोइ पत्थर पंहिंजो पाण खे नरम बनायो। अल्लाह जे पैगंबर जा पेर हुयसि मथां त पत्थर नरम थी वियो, एॾो नरम बि न जो गप वांगुरु पेर उन में टुंबिजी वञनि, वरी एॾो सख़्तु ठोस बि न जो अल्लाह जे पैगंबर जा पेर सुन थी वञनि, कड़क पत्थर जे मथां पए पए नरम थी पियो। एतिरो नरम जो इब्राहिम अलैहिस्सलाम जा पेर उन पत्थर में छापिजी विया। जीअं गप हूंदी आहे पर ज़रा सोट पकी पुख़्ती गप, सोट मिटी उन पेर हीअं छापिजी विया। हाणे इन जॻह इन पत्थर खे अल्लाह तबारक व तआला मक़ाम इब्राहिम चयो आहे, इब्राहिम जे बीहण जी जॻह कवाज़े तौर ते जंहिं पत्थर ते बीठो। किन बुज़ुर्गनि त एतिरे क़दुरु बि लिखियो आहे, अगरचे कुझु इहे ॻाल्हियूं ज़ईफ़ बि आहिनि, त उन पत्थर में इहा ख़ुसूसियत अल्लाह ताला रखी ही जो जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम तामीर कंदे दीवार मथे खजंदी पई वञे त पत्थर बि मथे पियो थींदो वञे, नंढड़ो हो डिघो पियो थींदो वञे तूलो, वरी जॾहिं लहे पियो त आहिस्ते आहिस्ते पत्थर हेठि पियो थी वञे। इहो इन पत्थर जो मक़ाम आहे, इन पत्थर खे ख़ुसूसियत आहे जेका अल्लाह ताला नवाज़ी करे ॾिनी हुई इब्राहिम अलैहिस्सलाम जे क़दमनि जे करे। पोइ अल्लाह से फरमायो असां उम्मत मुहम्मदीअ जे माण्हुनि जे लाइ हुकुम लागू कयोसीं त इब्राहिम अलैहिस्सलाम जे बीहण वारी जाइ इन मक़ाम इब्राहिम खे जाइ नमाज़ बणाए वठिजो, नमाज़ पढ़जो हिते। वाहिदना इला इब्राहिम व इस्माइल अन तहिरा बैतिया लित्ताइफीन वल आकिफीन वरुक्काइ सुजूद। अल्लाह से फरमाए थो त असां अंजाम वरितोसीं, वाइदो वरितोसीं, मुआहिदो कयोसीं इब्राहिम ऐं इस्माइल अलैहिस्सलाम ॿिन्हिनि सां त मुंहिंजे हिन घर बैतुल्लाह खे पाक कंदव, साफ़ रखंदव, हर क़िस्म जी पाकाई हर क़िस्म जी सफ़ाई रखंदव, ज़ाहिरी सफ़ाई सुथराई बि त शिरक ऐं बिदत ऐं कुफ़री अक़ीदे रखंदड़ माण्हुनि जे इबादत ऐं बुत परस्तीअ खां बि पाक रखंदव। कॾहिं कॾहिं इहो बि ख़दशो पैदा थींदो हो त जीअं माण्हू बुत रखी करे उनजी पूॼा कंदा आहिनि त किथे माण्हुनि जे अंदरि इहो ख़दशो न पैदा थिए त हीअ बि काबतुल्लाह खे था सजदो कनि। काबो पत्थर जो ठहियलु हिकिड़ो जॻह हिकिड़ो कमरो आहे, उनखे था सजदो कनि। अल्लाह ताला तॾहिं फरमायो त इहो नज़रियो उथंदे खां ई माण्हुनि जे ज़हन में हुजे त असांजी इबादत असांजो सजदो असांजो तवाफ़ उन अल्लाह खे आहे जंहिं रब जो हुकुम आहे, बाक़ी पत्थर त पत्थर आहे। रुकू कंदड़नि ऐं सजदे कंदड़नि जे लाइ पाक रखो। हाणे आयत जो ज़ाहिरी तर्जुमो ऐं ख़ुलासो पूरो थियो। ज़रा इन जे तफ़सील में ख़ुलासे में उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, हालांकि काबतुल्लाह शरीफ़ जे तामीर ऐं बुनियादी तामीरात जा मसाइल कुझु सूरतुल हज जे अंदरि बि बयानु कया विया आहिनि। वइद बव्वअना लिइब्राहीम मकानल बैत अल्ला तुशरिक बि शैअन वतहिर बैतिया लित्ताइफीन वल आकिफीन वरुक्काइ सुजूद वल क़ाइमीन जा लफ़्ज़ बि फरमाया विया। त मक़सदु चवण जो काबतुल्लाह शरीफ़ जे तामीर जो मसइलो क़ुरान पाक जे अंदरि मुख़्तलिफ़ जॻहुनि ते बयानु थियल आहे, हिते थोरो मुख़्तसिर इशारतन अल्लाह ताला बयानु करे छॾियो। काबतुल्लाह शरीफ़ जी तामीर ज़रा हिन तरह थी हुई त पहिरियां अल्लाह तबारक व तआला आदम अलैहिस्सलाम खे जॾहिं पैदा फरमायो, पोइ जन्नत में आदम अलैहिस्सलाम खे रहायो, वरी कंहिं लग़्ज़श जे करे आदम अलैहिस्सलाम बीबी हवा खे जन्नत मां कढी करे ज़मीन जे तरफ़ लहण जो हुकुम फरमायो। हाणे आदम अलैहिस्सलाम जो ज़मीन ते अचण खां पहिरियां फ़रिश्तनि काबतुल्लाह शरीफ़ जी तामीर कई, मलाइकनि खां अल्लाह ताला इहा तामीर कराई। जॾहिं आदम अलैहिस्सलाम आयो त मलाइकनि जे हथां काबतुल्लाह शरीफ़ जी तामीर थियल नज़र आई। इहा तामीर यको रही उन खां पोइ आदम अलैहिस्सलाम पाण तामीर कई। इहा तामीर बि हज़ारों साल यको रही। वरी हज़रत नूह अलैहिस्सलाम जो ज़मानो आयो त तूफ़ान जॾहिं पाणीअ जो आयो त उन तूफ़ान में काबतुल्लाह शरीफ़ बि उन जा बुनियाद बि हिली विया। अल्लाह ताला काबतुल्लाह शरीफ़ जे इन कमरे खे तामीर खे मथे खणाए छॾियो, बाक़ी उते हिकिड़ो
ढिग ज़मीन जो मिटीअ जे ढिग वांगुरु उहो निशान बाक़ी रहियो। पोइ उते अची करे यको इहो निशान हुयो हिकिड़े दड़े जे सूरत में। इब्राहिम अलैहिस्सलाम जे ज़माने ताईं इब्राहिम अलैहिस्सलाम अची करे वरी काबतुल्लाह शरीफ़ खे तामीर कयो। इहा तामीर यको रही कॾहिं कॾहिं कमज़ोर थी पवंदी हुई त वरी मरमत कंदा हुआ, कॾहिं उनखे रंग रूप उनजो सड़ी भुरी लही वेंदो हो त वरी उनखे ताज़ो कंदा हुआ। बहरहाल तामीर इहा यको रही। तां त वरी मके जे कुरैश कबीले जे माण्हुनि उन्हनि वरी तामीर कई। इहा उन ज़माने में जॾहिं हुज़ूर सलातो सलाम जन खे अञा नुबूअत न मिली हुई, पर उन इहा तामीर में बि हुज़ूर सलातो सलाम जन उन सां शरीक रहिया। जो हुननि जो इख़्तिलाफ़ हो त मेन बुनियाद पथर जेको आहे मक़ाम इब्राहिम वारो काबतुल्लाह शरीफ़ जे दीवार में नसब कबो, पोइ उहो केरु रखे। कोई कबीलो चवे पियो मां, कोई कबीलो चवे पियो मां, कोई चवे पियो मां। हुज़ूर सलातो सलाम जन जे वास्ते सां उहो इख़्तिलाफ़ ख़तमु थियो। जो हुननि इहा ॻाल्हि कई त इख़्तिलाफ़ नथा कयूं, जहिड़ो नथा कयूं, सुबुह जो सवेर सभिनी खां पहिरियां जेको पहिरियों माण्हू आयो न उनखे नेक सम्झंदासीं, उनजे हथ खां इहो पथर खणी करे दीवार में नसब कराईंदासीं। हुज़ूर सलातो सलाम जन इत्तिफ़ाक़ सां सुबुह जो आया। हुज़ूर सलातो सलाम जन जॾहिं हुनजी ॻाल्हि ॿुधी सम्झी विया, पाण हिकिड़ी चादर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन चादर पंहिंजी विछाई, पथर खणी करे उन चादर ते रखियऊं। हाणे कबीलनि जा अॻुवाण जेके 4 हुया जेके लड़नि पिया मां खणा इहो शरफ़ मूंखे मिले, पाण फरमायूं हाणे चादर जे कुंडनि खां वठी करे तव्हां उते रखो। चादर खणी करे हुन दीवार जे मथां रखियऊं। हुज़ूर साईं जन हथरनि खां मुबारकनि सां पथर खे खयो, हुननि चादर खिसकाई, साॻी जॻह ते रखियऊं। पाण हुज़ूर सलातो सलाम जन इन तामीर में इन तरह सां शरीक रहिया। पोइ अगरचे हुज़ूर सलातो सलाम जन पंहिंजे दौरे नबूअत में फरमाईंदा हुआ, रिवायतुनि जे अंदरि अचे थो त मुंहिंजी दिलि थी चवे त काबतुल्लाह शरीफ़ खे मां फेराए करे उन अबे इब्राहिम अलैहिस्सलाम वारे तिर्ज़ ते ठाहियां। कुरैश मक्का जेका तामीर कई हुई उहा इब्राहिम अलैहिस्सलाम वारे तामीर खां थोरो खोटाए करे नंढी कई। छो त हिननि चंदे में जेके पैसा हथ कया पाक माण्हुनि जी कमाई ऐं जेका कूड़ ठगीअ खां फ़रेब खां पाक हुजे, हलाल माल मां हासिलु थियल हुजे, उहा कमाई हथ कयूं त उहे पैसा एतिरा न ठहिया जो सॼो ई काबतुल्लाह शरीफ़ जेको ठहियल हो उहो ड्राए करे न कनि, लिहाज़ा पैसा थोरा थिया। त पोइ ॿाहिरियों हिसो छॾे करे थोरे हिसे खे नंढो करे वरी ठाहियनि। नंढो करे जो ठाहियनि त उहो ॿाहिरियों हिसो रहियो, अञा ताईं उहो हतीम जे नाले सां उहो बुनियाद मशहूरु आहे, उहो हिसो ॿाहिरि रहियल आहे, उहो नंढो काबतुल्लाह ओतिरो ठहियल आहे। हुज़ूर जन फरमायो त मुंहिंजी दिलि थी चवे त ड्राहे ओतिरो कयां जेको अबे इब्राहिम अलैहिस्सलाम जो हुयो, पर जेकॾहिं मां ड्राहींदुसि त दुनिया जा माण्हू, दुनिया जा हुक्मरान जेके बि हिते सऊदीअ में ईंदा उहे काबतुल्लाह शरीफ़ खे मश्क बणाईंदा। जेको ईंदो चवंदो त मां हीअं थो ठाहियां, मां हूअं थो ठाहियां, हर कोई बि ड्राहींदो त हुरमत न रहंदी, इज़त ऐं एतिराम काबतुल्लाह शरीफ़ जो मक़ाम न रहंदो उहो। इन जे करे हिनखे मां नथो कयां, जंहिं जॻह ते आहे उन जॻह ते सही आहे। त अॼु ताईं इहा ई उन जी शकल आहे। त इब्राहिम अलैहिस्सलाम जेको नूह अलैहिस्सलाम जे दौर में काबतुल्लाह शरीफ़ हिकु ढिग जे सूरत में हुयो, ढेर जे सूरत में, उनखे कीअं तामीर कयो। रिवायत जे अंदरि ईंदो आहे त इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं बीबी हाजरा खे वठी करे शाम खां निकितो हो, ऐं निकितो बि कीअं हो, जिब्राइल अलैहिस्सलाम आयो, बुराक आहे, बीबी हाजरा खे इस्माइल अलैहिस्सलाम नंढड़ो आहे, बच्चो आहे, थञ धायक आहे, उनखे बि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे बि टिन्हिनि खे बुराक ते विहारे वठी हलियो। जीअं उॾामंदो आहे माण्हू, उॾामियो, सरसब्ज़ इलाइक़ो ॾिसे पियो, चए पियो जिब्राइल हीअ जॻह आहे, असां हिते रहंदासीं? न अॻिते अञा वरी अॻिते हलंदे वरी का अहिड़ी जॻह पाणीअ वारी आबादीअ वारी नज़र अचे, जिब्राइल हिते असांजो मस्कन आहे, रहाइश? न अञा अॻिते। पोइ हिकु अहिड़ी जॻह ते आलीन जॻह जो नालो आहे, पुराणो काबतुल्लाह शरीफ़ जे इर्द गिर्द जेको पस मंज़र इहो माहौल हो उनखे आलीन जे नाले सां छॾींदा हुआ। उन जॻह ते अची करे लाथईं। पोइ चईं त हिते तव्हांजो असुलु मक़ाम आहे। उते वेही करे अञा तरसियो ई कोन हो त हुकुम थियो त तूं वरी हाणे शाम हलियो वञ। घर वारीअ पुछो, हलणु लॻो त पुछो काॾे? न ॾसियईंसि। वरी अॻिते वियो, वरी पुछईंसि काॾे पियो वञी? बयाबान बरपट में छॾे, कोन ॾसियईंसि। अलाह ताला जे मोहबत में तकिड़ो पियो वञो। जॾहिं वेंदे वेंदे घर वारी सम्झी वई पैगम्बर जी घर वारी हुई त अलाह ताला जो तोखे हुकुम आहे, भला तूं वञी थो? चईं हा। पोइ चईंसि ठीकु आहे, तूं बि वञ, अलाह ताला जे हुकुम सां अलाह ताला असांखे बि संभाले। जंहिं रब तोखे हुकुम कयो आहे उहो असांखे बि संभालींदो। हाणे इब्राहिम अलैहिस्सलाम अलाह ताला जे मोहबत में रब तबारक व ताला सां इश्क़ आहे, नुबूअत वारो, मनसब वारो,
आला इश्क आहे, पाक साफ़, रब जे मोहब्बत में तकड़ो तकड़ो बि वञे थो, पर पोयां नंढे मासूम बच्चे जी मोहब्बत ऐं घरवारीअ जी तन्हाई इहा बि पोयां दिलि में खुखे थी, अॻिते बि वञे थो पोयां बि खुखे थी। बुज़ुर्गनि लिखियो आहे त जॾहिं वेंदे 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 हिकु अहिड़ी जॻह तां मोड़ तां गुज़रणु थियो, जंहिं जॻह तां ॾिठई त हाणे नथी नज़र अचे, घरवारी बि बच्चो बि नथो नज़र अचे, हिन जे नज़र खां ग़ाइबु थी विया, हिकु मोड़ ते लड़ी करे बीही करे हथ खयईं, हथ खणी चवणु लॻो रब जाल हाज़ल बलद आमिना, मुंहिंजा अल्लाह वजनबिनी व बनिया अन नअबुदल असनाम, मुंहिंजा रब इन घर खे अमन वारो बनाइजां। पहिरियां शहर बनाईंसि, पहिरियां इनखे शहर बनाए, आबादी थिए, माण्हू अचनि, हे त तन्हाईअ मरी पवंदा, तन्हाईअ माण्हू ॾुखियो आहे, पहिरियां इनखे शहर बनाए, पोइ वरी शहर में बदमनी वधंदी आहे, पोइ अमुन बि ॾिजांसि, पोइ वरी इन जॻह ते जॾहिं माण्हू वधंदा त मथां बुत परस्ती थिए, वजनबिनी व बनिया अन नअबुदल असनाम, बुत परस्ती वारे माहौल खां बि पाक रखजां। दुआऊं कंदो वियो। ॿी रिवायत में ईंदो आहे त रब्बना इन्नी अस्कनतु मिन ज़ुर्रियती बिवादिन गैरि ज़ी ज़रअन इंद बैतिकल मुहर्रम, अहिड़ियूं दुआऊं घुरंदो वियो, मुंहिंजा रब मां त हिन बयाबान बर पट में पंहिंजे औलाद खे छॾियो आहे, नथो चएसि त तो हुकुम कयो आहे, तो जे हुकुम सां पाण ते तो हाणे अलाह मां हिननि खे हिते छॾिया हो, इन जी पारत अथई, इनखे मेवा ॾिजां, इनखे रिज़्क़ रोज़ी ॾिजां, हिते आबाद कजां। दुआऊं कंदो वियो, अल्लाह तबारक व तआला सभु दुआऊं क़बूल कयूं। अॼु उते वाक़ई अहिड़ो दुनिया जो शहर अॼु आहे, सॼी दुनिया जा शहर उन तां घोर कजनि, अहिड़ो शहर अॼु आहे। त बहरहाल हाणे पाण त वियो हलियो, वक़्फ़े वक़्फ़े सां उन जॻह ते बीबी हाजरा सां ऐं पंहिंजे बच्चे इस्माइल सां मुलाक़ात करणु ईंदो हो। अल्लाह ताला जॾहिं हुकुम फरमायो त इज़ जअलनल बैत मसाबतल लिन्नासि व अमना वत्तखिज़ू मिन मक़ाम इब्राहीम मुसल्ला, उन वक़्तु जॾहिं काबतुल्लाह शरीफ़ जे तामीर जो हुकुम हुयो, उन वक़्तु इस्माइल सलाम नंढो, जॾहिं वरी अल्लाह तबारक व तआला फरमायो वाहिदना इला इब्राहीम व इस्माइल अन तहिरा बैतिय, उन वक़्तु इस्माइल सलाम जवान थी चुको आहे, विच में एतिरो अरसो गुज़रियो। हाणे दरमियान में हज़रत इस्माइल सलाम कबीले जुर्म कबीले जे हिकिड़ी औरत सां शादी कई, जंहिंसां हुनजो घर हलियो। हाणे दरमियान में खोड़ वाक़िया अचनि था, जिन खे असां बयानु नथा कयूं ड्रैग खां बचण जे करे। त बहरहाल इस्माइल सलाम सां मुलाक़ात जे लाइ जॾहिं आयो इत्तिफ़ाक़ सां, त इस्माइल सलाम हिकिड़े वण हेठां पंहिंजे अम्मा हाजरा सां गॾु वेठो, तीर पियो घड़े वेठो। अबा छा पियो करी? शिकार जे लाइ तीर थो ठाहियां। बाबे खे जो ॾिठई तो थी बीह रहियो, पुट सलाम दुआ थी, पुट मूंखे अल्लाह ताला हुकुम कयो आहे, ओ हिन जॻह ते हिकिड़ी तामीर जो, अल्लाह जो घर तामीर थींदो, तूं मूंखे हुकुम मूंखे थियो आहे, पर मूंखे मदद कराईं। हा बाबा, अखियूं थधियूं, हा बीही वियो। इहा तामीर ईअं हलणु शुरू थी वई। त बहरहाल अल्लाह तबारक व तआला हिकिड़ो त काबतुल्लाह शरीफ़ जे तामीर जे तरफ़ इशारो कयो, वइज़ जअलनल बैत मसाबतल लिन्नासि व अमना, असां इन बैतुल्लाह खे माण्हुनि जे गॾु थियण जी ऐं अमुन जी जॻह बनायो। माण्हू त गॾु थी विया, काबतुल्लाह जो ठहियो, माण्हू बि गॾु थिया, ज़मज़म जो पाणी बि ठहियो, आबादी थी, माण्हू गॾु थी विया। हाणे उनखे अहकामनि जे सूरत में अल्लाह तबारक व तआला मुख़्तलिफ़ जॻहुनि ते इहे अहकाम बयानु कया आहिनि। पोइ वरी अमुन कीअं थियो? अमुन जे एतबार सां ईअं त अल्लाह तबारक व तआला इहा ॻाल्हि वाज़े तौर ते तौरात में बि लिखी छॾी हुई त कोई मुजरिम, को ॾोहारी जेकॾहिं तव्हांखे काबतुल्लाह जे हद में नज़र अची वञे त उनखे क़त्ल न कजो। अरब जो इहो कौल हूंदो हो, बल्कि उन्हनि में इहा ॻाल्हि मशहूरु हूंदी हुई त जेकॾहिं हुननि खे को पंहिंजे पीउ जा मिट माइट जो कातिल नज़र अची वेंदो हो न, किथे बि नज़र आयो कोन छॾींदासीं, पर काबतुल्लाह जे हुदूद जे अंदरि हरम में नज़र आयो त न कुझु न कंदा। इन जे करे इहो घर अमुन वारो रहियो। ऐं हुज़ूर सलात सलाम जन जे उम्मत में शरीयत मुहम्मदीअ में त इहो हुकुम लागू कयो वियो त हुदूद हरम, बैतुल हराम, हराम जो नालो ॾेई करे हिनखे हर तरह जे ख़राफ़ात खां बचण जे लाइ हराम कयो वियो, माना इहा पाक ऐं मुक़दस जॻह बनाई वई। हाणे इन जॻह ते जॾहिं इहा ॻाल्हि थी वई त को कातिल, को मुजरिम नज़र अचे त बि उनखां बदिलो न वठिबो, त हिते हिकिड़ो सवाल पैदा थियो। हरम जे अंदरि हिकिड़ो माण्हू जेकर अहिड़ो जुर्म थो करे जंहिं जुर्म जी सज़ा कानूनी शरई तौर ते लागू थी थिएसि, चोरी थो करे, ज़िना करे वियो, शराब पी वियो, कंहिंजे मथां इल्ज़ाम हणी वियो, तोहमत हणी वियो, सज़ा लागू थींदसि या न? काबतुल्लाह जे करे इहा सज़ा बि न लॻंदी।
उनजो जवाबु उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त इन ते सज़ा लागू थींदी, पर उते ई न, इनखे वठी पकड़े कानून जे हवाले कबो, कानून जे जॻह ते हिनखे सज़ा ॾींदो। किथे हिनजे सेंट्रल जेल जे अंदरि फांसी घाट ठहियल हूंदा, सज़ागाह ठहियल हूंदा, उते उते हुनखे सज़ा ॾींदो, हुदूद हरम जे अंदरि न ॾींदो। पर जेकॾहिं चलो अहिड़ो एॾो ॿाहिरि कयो अथई, हाणे भॼी आयो आहे अंदरि, त पोइ चोरी ॿाहिरि कई अथई, हाणे हुनखे पुलिस वारा पकड़नि था, भॼंदे 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 हरम जे अंदरि लिकी वियो, हाणे भला उते सज़ा ॾियूंसि या न? अक्सर मुफ़सरनि जो चवणु आहे त अमन जी जॻह आहे सज़ा न ॾियोसि। अब सज़ा कीअं न ॾियूंसि? उकी मुकी सज़ा माफ़ हिते आयो आहे त हाणे माफ़ थी वञेसि, या हिते न ॾियूंसि सज़ा, पकड़े पोइ ॿाहिरि ॾियूंसि। काफ़ी बुज़ुर्गनि जो चवणु आहे त न, अहिड़ी जॻह ते अची वियो आहे, छॾियोसि। इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह फरमायो त कुझु होश खां कमु वठो, जेकॾहिं हिन जी सज़ा माफ़ कंदव त पोइ हीअं थींदो त ॿाहिरि माण्हू चोरी करे अंदरि भॼंदा ईंदा, पोइ कुझु वक़्त खां पोइ नतीजो इहो निकिरंदो त बैतुल्लाह मुजरिमनि जो पनाहगाह साबित थींदो, सभु मुजरिम हिते मिलंदा, पोइ माफ़ कंदा वेंदो? न, भले अंदरि हलियो अचे, उन वक़्तु न चओसि कुझु, पर पकड़े उन सज़ा वारी जॻह ते पहुचाए चङी तरह सज़ा ॾेई छॾियोसि, त जीअं ख़बर पइजी वञेसि त हिते वञण खां पोइ बि मुंहिंजी सज़ा माफ़ कोन थींदी, ऐं काबतुल्लाह जो तक़दुस पामाल न कबो आहे ॾोह करे। पोइ त अहिड़ी तरह सां इहे अहकाम अल्लाह तबारक व तआला जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटां सहाबा किराम सिखी करे तव्हां असांखे ॿुधाया, वरन त उनजो तक़दुस ईअं पामाल थींदो रहे हा। उन खां पोइ अल्लाह ताला फरमायो वत्तखिज़ू मिन मक़ाम इब्राहिम मुसल्ला, इब्राहिम अलैहिस्सलाम जे बीहण जे जॻह खे जाए नमाज़ बणाए वठिजो। हाणे इन लफ़्ज़नि खे अगरि वठूं था त ॼण त ईअं थो सम्झ में अचे त जंहिं जॻह ते इब्राहिम अलैहिस्सलाम जा क़दम लॻल आहिनि उते बि करे नमाज़ पढ़बी, हालांकि उहो त हिकिड़ो पथर आहे। इहो पथर इब्तिदा में बाक़ाइदे साफ़ सुथरो हो, अछो, किन बुज़ुर्गनि लिखियो आहे त अछो हो, किन लिखियो आहे त पथर जहिड़ो ई हो, पर हुनजे मथां पेर चिटा नज़र ईंदा हुआ। हाणे माण्हुनि जे हथ लॻण जे करे उहे पेर जा निशान जेके आहिनि उहे धुंधला थी विया आहिनि, चिटा नज़र नथा अचनि, ऐं उहो पथर काफ़ी असुल सूरत में न रहियो आहे, टुटी पियो आहे, टुकड़ा थी वियो आहे, कुझु हिसा हुनजा गुम थी विया, कुझु हिसा चांदीअ जे सिल्वर जे हिकिड़े फ्रेम में बंदि करे हुन जॻह ते रखिया अथऊं। हजर असवद जे बारे में बि ईअं अचे थो, ऐं किन बुज़ुर्गनि त लिखियो आहे त मक़ाम इब्राहिम वारो पथर साॻी जॻह ते आहे, हजर असवद ईअं टुकड़ा टुकड़ा थी वियो आहे, अछो खीर जहिड़ो पथर आहे, माण्हुनि जे हथ लॻण जे करे कारो थी वियो आहे, माण्हुनि जा गुनाह चूसे चूसे। त हाणे अल्लाह ताला जो हुकुम फरमायो त इन जॻह खे जाए नमाज़ बनायो, त पोइ लाज़मन मक़ाम इब्राहिम जे बिल्कुलु आमो साम्हूं मुसले जेतिरी जॻह जीअं बणिजे बीह करे माण्हू नमाज़ पढ़े, अल्फाज़नि खे वठूं था त, पर ईअं जेकॾहिं हूंदो त पोइ सॼी रश हरम जे अंदरि जेका हूंदी, पोइ ईअं त केरु कंहिंखे बीहण ई कोन ॾींदो, जेको रुकू ई कंदो त ॿियो ठीशो ॾेई भॼाए वरी ॿियो बीहंदो, वरी उहो अञा सजदो ई कोन कंदो, वरी ॿियो भॼाईंदुसि। तंहिंजे करे उलमा मुहद्दिसीन आसानी जे लाइ फरमायो मक़ाम इब्राहिम जे जॻह ते नफ़िल बरकातूं जेको पढ़बो उहो ज़रा इन तरह सां जो हीअं मक़ाम इब्राहिम खे साम्हूं मुंहुं करे नमाज़ जो पढ़े त साम्हूं काबो साम्हूं थिएसि, अहिड़ी तरह सां पोइ सॼो हरम उनजो मक़ाम इब्राहिम आहे, जिथे बि बीह करे नमाज़ पढ़े रुगो इहो लिहाज़ रखे त मुंहिंजो सिधो मक़ाम इब्राहिम अॻियां हुजे, उनजे अॻियां सिधो काबतुल्लाह हुजे, सॼे हरम जे अंदरि जिथे बि पढ़ी सघे थो। ऐं वरी काबतुल्लाह शरीफ़ जे लाइ अल्लाह तबारक व तआला इहो मुआहिदो वरितो इब्राहिम ऐं इस्माइल अलैहिस्सलाम ॿिन्हिनि बुज़ुर्गनि खां त पाक बणाइजो मुंहिंजे घर खे। हिकिड़ी पाकाई आहे ज़ाहिरी, पेशाब पायखाने वारी, नक जी गंदगी, वात जी गंदगी, जिस्मानी गंदगी, कंहिं बि क़िस्म जी गंदगी आहे, किथां का शइ वठी आया उते खाधऊं, पोइ कचिरो कयूं, मानी टिकी खाइण में जेका शइ गंदगीअ में शुमार थिए, हर उन गंदगीअ ग़लाज़त मिटीअ मर किन खां पाक रखो ज़ाहिरी। ऐं ॿियो दिलि वारी शिरक ऐं कुफर वारे गंदगीअ खां बि पहिरियां दिलि खे पाक रखो, पोइ अहिड़ो मुशरिक माण्हू अंदरि अचण बि न ॾियो। अफ़सोस जो अॼुकल्ह दुनिया जा वॾा फिल्मी स्टार माण्हू जेके आहिनि उहे उते एडवर्टाइज़ करण था अचनि, तफ़रीह ख़ातिर था अचनि। अल्लाह ताला असांजे अरब जे हुक्मराननि खे, सऊदी अरब जे हुक्मराननि खे सही सम्झ नसीब फरमाए। ऐं उनखां पोइ तवाफ़ कंदड़नि जे लाइ, रुकू कंदड़नि जे लाइ, सजदे कंदड़नि जे लाइ, एतिकाफ़ कंदड़नि जे लाइ पाक बनायो। इतां सम्झ में अचे थो त बैतुल्लाह जे अंदरि मेन जेके कम आहिनि उहे नमाज़, तवाफ़, एतिकाफ़, रुकू सजदे मां नमाज़ साबित थी, इहे अमल आहिनि। एतिकाफ़, नमाज़ ऐं तवाफ़, इहे टे अमल आहिनि।
इन समूरनि ॻाल्हियुनि सां दुनिया जूं सभु मस्जिदूं इन जे हुक्म में अची थियूं वञनि। अलबत्त तवाफ़ उते सिर्फ़ु न थींदो ॿियनि मस्जिदुनि में, बाक़ी एतिकाफ़ बि थींदो, रुकू सजदो निमाज़ बि थींदी, ऐं पाकाई तहारत ज़ाहिरी बि अंदरूनी बि सभु पाकाई जो हुकुम उन्हनि मस्जिदुनि सां बि आहे जेके दुनिया में जिथे जिथे अल्लाह जे नाले सां ठाहियूं वयूं आहिनि। त पोइ जॾहिं हीअ आयत पढ़ीसीं, काबतुल्लाह शरीफ़ जी तामीर थोरी ज़हन मां गुज़री, मक़ाम इब्राहिम बि गुज़रियो, हुदूद हरम बि गुज़रियो, पाकाई सफ़ाई बि गुज़री, बुत परस्ती ऐं ज़ाहिरी पलीतीअ खां पाकाई जो मंज़र बि गुज़रियो, दिलि में शौक़ु पैदा थी पियो त अल्लाह तबारक व तआला शाला तव्हां असांखे जवानीअ में इहो मंज़र ॾेखारे। अल्लाह पाक तव्हां असांखे पंहिंजे हिन इहा क़ुर पाक ऐं पंहिंजे इज़त ऐं अज़मत जे मुहाबे सदके इंशा अल्लाह ताला जवानीअ में ॾेखारींदो। अल्लाह पाक तव्हां असांजे वेहण खे, ॿुधण ऐं ॿुधाइण खे आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए, क़बूल फ़रमाए, अमल जी तौफ़ीक़ नसीब फ़रमाए। आख़िर दावाना